वगण में खबर ईंदा हलो त कंबर जे दरगाह आलिया हुसैनाबाद जे सुजादा नशीन अलहाज सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जे लाडाणे ते पूरे मुल्क जियां वगण वासी बि गहरे ॾुख ऐं सदमे में वरतल आहिनि। वगण जे शहरनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻवाननि, साफ़िन शबीर अहमद चांडियो, साजिद हुसैन बलोच, मोहम्मद बख्श खासकेली, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, आजिज़ चांडियो, सीनियर सियासतदान रईस सरफराजुद्दीन ऐं ॿियनि पारां गहरे ॾुख जो इज़हार कंदे चयो त सिंध हिकु वॾे बुज़ुर्ग हस्ती खां महरूम थी वई आहे जंहिंजो खाल भरजण नामुमकिन आहे। साईं अलहाज गुलाम हुसैन शाह बुखारी सदाई उम्मत मुसलमान कश्मीरी फलस्तीनी अवाम लाइ ख़ासि दुआऊं घुरंदो हो। संदसि शफ़क़त हर इंसान ज़ात मुसलमाननि ऐं मुरीदनि मथां छपर छांव रहंदी हुई। साईं जे विछोड़े ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे असां संदसि खानदान ऐं संदसि मुरीदनि सां हिन इंतहाई ॾुख जी घड़ी में बराबर जा शरीक आहियूं। मरहूम मुर्शिद अलहाज सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जी बख्शिश, मग़फ़िरत ऐं बुलंद दर्जात लाइ अल्लाह पाक जे अॻियां दुआगू आहियूं। अल्लाह ताला मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं समूरनि सोगवार पोयरनि ऐं मुरीदनि के सबर व जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।